जॾो तुंहिंजो नाम बाज बोॼाई मना रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का कैफ़े सकाफ़त जे हिन सुहिणे रंग मंच ते ॾे तोड़े परॾे में रहंदड़ सभिनी साणे वासियुनि खे भलीकार मूं फ़क़ीर बख़्शण महिराणवी तरफ़ां अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद सदा मौजूद। कैफ़े सकाफ़त में अॼु जंहिं शख़्सियत खे महिमान तौर असां अर्ज़ु करे हिते दावत ॾेई घुरायो आहे उनजो ज़िक्र काफ़ी ॾींहंनि खां फेसबुक ते तव्हां ॾिसो वेठा। तमामु घणो ॾे तोड़े परॾे में रहंदड़ मिठड़नि माण्हुनि उनखे भलीकार चयो आहे। ऐं जॾहिं उन शख़्सियत जो तज़किरो करण जे हिन इब्तिदाई मरहले में आहियां त मां अॼु खां 20-25 साल पोइ हिते हलियो थो वञा 80 जो ॾहाको ऐं 80 खां वठी गुज़िरियल 20-25-30 सालनि ताईं हिन जी गायकी हिन जो अंदाज़ अॼु बि माण्हुनि खे ओड़ो ई मोहे थो। सो सिंधी मौसीक़ी में जेके हर अंदाज़ सां ॻाइण वारा कलाकार हुआ उन्हनि मां हिकिड़ो नाम अॼु असां वटि आहे। दादूअ जो जादू चऊं मौसीक़ीअ जो महंदार चऊं असां ऐं अव्हां जो महबूब फ़नकार साईं मंज़ूर सखीराणी। मंज़ूर साईं भलीकार चऊं ख़ुशि आहियो चङा भला भली भली करे आया। यकीनन वॾे अरसे खां पोइ काफ़ी दोस्तनि तव्हांखे वरी कंहिं अहिड़े रंग में ॾिठो हूंदो। महिरबानी तव्हांजी तव्हां दोस्तनि सां मुलाक़ात कराई ने अंदाज़ सां। बिल्कुलु आहे जो आदर भाउ करणु जीअ में जायूं ॾियणु त पाण सिंधी माण्हुनि जी इहा रवायत बि आहे सुहिणी रवायत आहे। सो अव्हां लाइ पहिरीं विख ते हिकिड़ो ख़ूबसूरत गुलदस्तो आहे जहिड़ा ख़ुशबूदार तव्हीं पाण आहियो। गुलदस्तो तव्हांजे लाइ आउं अर्ज़ु कंदुसि असांजे हरदिल अज़ीज़ दोस्त शाइर ऐं सूबाई वज़ीर सकाफ़त खातो हुकूमत सिंध साईं सरदार अली शाह साहिब जिन खे त पाण अचनि ऐं हीउ गुलदस्तो तव्हांजी ख़िदमत में पेश कनि। माशाअल्लाह कैफ़े सकाफ़त में असां लाइ कल्चर डिपार्टमेंट लाइ एज़ाज़ है त मंज़ूर सखीराणी अॼु कल्चर डिपार्टमेंट जो अंगण ते वेठो आहे ऐं कैफ़े सकाफ़त में इहो असां लाइ एज़ाज़ थी। मंज़ूर साईं अॼु बि तव्हांजो ॻायल शाइरी कलाम ग़ज़ल गीत नज़्म हज़ारे धड़कंदड़ दिलनि ते राज कनि था। मूंखे हैरत थी जॾहिं तव्हांजे हिन प्रोग्राम जो असां अनाउंसमेंट कईसीं फेसबुक ते ऐं कल्चर डिपार्टमेंट जे फेसबुक जो जेको पेज आहे ऐं अर्ज़ु कयां त पेज ते हींअर असीं लाइव आहियूं। जेकॾहिं अमीं ॾिसो वेठा त पंहिंजे दोस्तनि सां इहो लिंक ज़रूरु शेयर करियो छाकाणि त हीअ ॾाढी काराइती ऐं यादगार कचहरी आहे को मिस न करे विझे तंहिंजे करे सभिनी दोस्तनि सां हुनखे शेयर करियो। सो उन ते जॾहिं रखियोसीं त मूंखे उन दोस्त चयो त मुंहिंजो नालो न खणिजां पर हिकिड़ो तमामु पुराणो ब्यूरोक्रेट वॾे मौसीक़ी सां चाह रखंदड़ हुन चयो यार यूनिवर्सिटी में जॾहिं पढ़ंदा हुआसीं त हॉस्टल जे अकेलनि रातियुनि में असांजे कचिड़े ऐं मिठड़े प्यार जो जेकॾहिं आधार हूंदो हो त मंज़ूर सखीराणी जो आवाज़ु हूंदो हो। पोइ जॾहिं मुहत सुठी न मिलंदी त अक्सर असीं इहो गॾिजी झुंगारींदा हुआसीं त जे तूं मिलंदे त मन वाह वाह जे न मिलंदे त बि वाह वाह। सो उस्ताद बुखारी जहिड़ो कर इहो कलाम लिखी हिकिड़ो वॾो रिलीफ ॾेई छॾियो असांखे ऐं वरी मंज़ूर जे ॻायो त माना असांजे दिलनि जो आवाज़ु थी वियो। वाह वाह मंज़ूर साईं अव्हां सां अव्हांजो जनमु थियो दादूअ में 1959 धारे। पोइ कीअं हीअ तव्हांजो बाबा रेवेन्यू खाते में मुलाज़िम ऐं कीअं हिन पासे आयो थोरो इहो ॿुधायो त पोइ वरी हलूं था कलाम ॾांहुं। कीअं आयुसि इहा ख़बर त मां कहिड़े तरीक़े सां मां उन जी वज़ाहत कयां लाशौरी तौरु या बचपन में इहो कुदरती हिकिड़ी माना ॾात हुई जेका मालिक जे तरफ़ां मूंखे
त बचपन खां ई मुंहिंजो इन मौसीक़ीअ सां रूह रहियो। हालांकि तव्हांजे घर में या किथे बि को बि परे परे ॻाइणो ताईं मुंहिंजे घर में कोन हो, हा न न को वॼाइण वारो न ॻाइण वारो। ऐं अल्हम्दुलिल्लाह लखे सन मालिक जा त मूंखे इन ॾात सां नवाज़ी। पोइ वरी स्कूल में पहुतुसि त ख़बर पई त मुंहिंजो आवाज़ु सुठो आहे ऐं पसंदि कयो पियो वियो। इन तरीक़े सां अहिड़े तरीक़े सां पोइ सफ़र। पोइ बाक़ाइदे माना तव्हां ख़ान साहब उन वक़्त जो मशहूरु गवैयो कुदरतुल्लाह ख़ान वटि कीअं पहुतो? तव्हांजो उस्ताद जेको आहे। साईं आउं मैट्रिक पास करे पोइ मूंखे ॾाढो शौक़ु थियो त आउं टीवी ते ऐं रेडियो ते पहुचां। जी जी ऐं तॾहिं रेडियो ऐं टीवी जो रोज़ जो दौर हो हा ऐं ॾाढो पहुचणु मुश्किल बि हूंदो हो, पर शौक़ु हो ज़ौक़ु हो त जेकर मुंहिंजो गीत रेडियो ते हले या टीवी ते अच जी सॉरी उन करे आउं माइग्रेट कयो हुतां दादूअ दादू मां। खां माइग्रेशन सर्टिफिकेट वठी ऐं मां कराची में एडमिट थियुसि छा ज़बरदस्त। सिंध मुस्लिम साइंस कॉलेज में इंटर मां उतां करणु पई चाही। ऐं पोइ NJV इंजीनियरिंग NED में दाख़िला मूंखे न मिली सघी। पोइ वरी मेहरान यूनिवर्सिटी में कोशिशि कई। उन दौरान पोइ असांजो साईं SM कुरैशी साहब हूंदा हुआ वाइस चांसलर। जी जी उहो ज़ाहिर जिते राग हूंदो हुते त ज़रूरु रिंग टीवी हूंदो ऐं गोड़ घमसान हूंदो। शाम थींदी ऐं पोइ किथां थाली वॼंदी, किथां गिलास, किथां चमचो। वाह वाह। पोइ इहे सभु छोकिरा गॾिबा, ॾाढो गोड़ घमसान माहौल हूंदो। कुझु पढ़ण वारा बि हा जेके डिस्टर्ब थींदा। पोइ साईं मूंखे हिकिड़े दफ़े सॾु करे हिकिड़ी सलाह ॾिनी त हेतिरा इंजीनियर हे तव्हां सां गॾु पढ़नि पिया था, तव्हांजो मां अची चुको हुउसि रेडियो टीवी ते, मुंहिंजी एंट्री बि थी चुकी। तव्हां हिन में नालो बि तव्हांजो माशाल्लाह थी वियो आहे, तव्हां छो नथा जेकर इन में अचो फील्ड में। सही। मां लबैक चयो, मुंहिंजो बिस्मिल्लाह साईं मूंखे तव्हां अॼु खां पोइ हिते यूनिवर्सिटी में न ॾिसंदव। अच्छा अच्छा। पोइ ईअं तव्हां वरी ख़ान साहब वटि कीअं था पहुचो? ख़ान साहब वटि तव्हां ज़िक्र पियो कयो साईं ख़ान साहब जो, त उन दौरान आउं कराची में जॾहिं रहियुसि त पोइ चंद उस्तादनि सां मुंहिंजो वास्तो थियो। उस्ताद फ़िरोज़दीन मौसीक़ार हुयो जेको तमामु मूं ते महिरबानी हुयो ऐं मुंहिंजे लाइ उहो बि उस्ताद हो। छो जो पहिरीं मुंहिंजी उन सां वाक़फ़ियत थी। उन्हनि मुंहिंजा गीत मूंॾे नेणनि खे कंपोज़ कयो, जेको पहिरियों सॉन्ग हो मुंहिंजो रेडियो ते। उन्हनि मूंखे ख़ान साहब कुदरतुल्लाह ख़ान जो शागिर्दु करायो। माशाल्लाह। माना पहिरियों धाॻो उन खां धाॻो मां उन्हनि खां ॿुधायो ऐं मां 3 साल उन्हनि वटि रियाज़त कई। माशाल्लाह। ऐं उस्ताद जी इजाज़त खां पोइ मां बाक़ाइदे ॻाइणु शुरू कयो। ऐं इहा छा इहो रिकॉर्ड बि जेको मूंॾे नेणनि खणु, इहो उस्ताद जी इजाज़त वठी पोइ रिकॉर्ड कयो हो। प्रोड्यूसर निसार मेमण, निसार मेमण साहब, रेडियो पाकिस्तान जी, कराची बिल्कुलु। ते रिकॉर्ड कयो। इहो पहिरियों तव्हांजो जी कलाम। पहिरियों गीत। हाणे अञा खोड़ ॻाल्हियूं आहिनि त पोइ वरी उस्ताद बुखारी सां कीअं थी वेझड़ाइप थिए इन तरफ़ ईंदासीं। गफ़ार तबसुम, अली गुल सांगी, शाइरी, अव्हांजे गायकी जो सफ़र। पर मां चाहियां थो त आगाज़ में लतीफ़ सरकार जी काफ़ी जेका तव्हां ॾाढी सुहिणी ॻाईंदा आहियो, आऊं जे ॼाणा साण न नींदा छो पई सेज विछायां, इहा थी वञे त वाह वाह थी वेंदी। फरमाइशूं घणियूं आहिनि, पोइ आस्ते आस्ते बिस्मिल्लाह। जे ही जाते ही तब बानी बारो चंग जी हुजत हो तपनु असां हो मूं कमीणीअ के ही हू जा पाइन पेर में तंहिं जुतीअ न हुजे हाणे विसारे वेही तिन के चिन खे मां कीअं आऊं जे ॼाणा साण न नींदा आऊं जे ॼाणा साण न नींदा छो पई सेज विछायां
आऊं जे ॼाण साण न नींदा आऊं जे ॼाण साण न नींदा छो पैसे ज विछाया आऊं जे ॼाण हलो मूंसां मेर थी ओ हलो मूंसां मेर थी पुनल के परचाया आऊं जे ॼाण आऊं जे ॼाण साण न नींदा आऊं जे ॼाण साण न नींदा छो पैसे ज विछाया आऊं जे ॼाण चढ़ी जबल चोट ते ओ मियां चढ़ी जबल चोट ते वण वण पई वाजाया आऊं जे ॼाण आऊं जे ॼाण साण न नींदा आऊं जे ॼाण साण न नींदा छो पैसे ज विछाया ओ आऊं जे ॼाण पाड़े ना है परूड़ ओ पाड़े ना है परूड़ तका रात रंजाई गुजरी बांभण इश्क बरोच जे हो बेली गाए विधि घूर बांभण इश्क बरोच जे गाए विधि घूर हिक ससवी ब्यासूर बेली व्या पिटींदा पाण में अदियूं छा लतीफ़ चए ओ सुणो घोट लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए आस उम्मीद न लाया आऊं जे ॼाण आऊं जे ॼाण साण न नींदा आऊं जे ॼाण साण न नींदा छो पैसे ज विछाया आऊं जे ॼाण आऊं जे ॼाण साण न नींदा आऊं जे ॼाण साण न नींदा छो पैसे ज विछाया ओ आऊं जे ॼाण वाह वाह माशाल्लाह ज़बरदस्त साईं मंज़ूर साईं इन ज़ातुनि में तमामु घणा दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया परे परे खां
कोशिशि कंदासीं त उन्हनि जा मैसेज बि असीं इन में शामिलु रखूं। पहिरीं कैसेट तव्हांजी EMI कंपनीअ में रिकॉर्ड थी, इहो कीअं वाक़ियो थियो ऐं कीअं पहुतो होसि ताईं, ऐं कमाल उन में जेके इस्म सभई हिट विया, मूंखे यादि आहे 1983 में अॼु ताईं अॼु ॾींहुं ताईं कया था वञनि अल्हम्दुलिल्लाह। कीअं अप्रोच थी उन्हनि जी तव्हां? इहो ई पीरियड हुयो जॾहिं आउं कराची में हुयुसि पढ़ाई दौरान, उस्ताद खां धाॻो बि ॿधायो त उते रियाज़त बि थींदी हुई। उन खां अॻु में उस्ताद सां मुंहिंजी मुलाक़ात दादो में थी चुकी हुई। उस्ताद बुखारी सां? उस्ताद बुखारी सां। माशाअल्लाह, वाह वाह। उन्हनि जो कलाम मूं वटि हुयो, जी जी, जीअं रोज़बान आहे, नवां नवां ओ अल बेला मूं ॾिनेण न खण। उस्ताद जे शागिर्दीअ में असीं उते रियाज़त बि कंदा हुआसीं ऐं इहे कुझु धुनूं उते कंपोज़ थियूं जेके EMI कंपनी में असां। अच्छा, इन्हनि जो कंपोज़र केरु हो? इन्हनि खे बाक़ाइदे कंपोज़िशन उस्ताद फ़िरोज़दीन ॾिनी। उस्ताद फ़िरोज़दीन पाण बि ख़ान साहब कुदरतुल्लाह ख़ान जा शागिर्द हुया। पर इहे जेके जीव जिन खे चयमि हा मां तुंहिंजे बिना, अंतर मंतर जादू जंतर, एॾो न थी जज़्बाती, रोज़ बहाना नवां नवां, इहे मशहूरु कलाम जेके उन कैसेट में इन जे सभिनी खे फ़िरोज़दीन उन जी मौसीक़ी जी। इन में हिकिड़ो गीत तमामु मक़बूल जेको उन वक़्तु एॾो न थी जज़्बाती, एॾो न थी जज़्बाती, ख़ान साहब जो फ़र्ज़ंद अज़मंद उस्ताद ज़फ़र अली, हा ज़फ़र अली ख़ान, जेको सिंगिंग बि कई, पोइ वरी कंपोज़िशन में साईं TV ते कंपोज़िशन कई उस्ताद ज़फ़र अली ख़ान। उन्हनि जी इहा कंपोज़िशन एॾो न थी जज़्बाती। अच्छा माशाअल्लाह। ऐं अहिड़े तरीक़े सां कुझु ॿिया गीत बि उस्ताद ज़फ़र अली ख़ान ठाहिया ऐं कुझु उस्ताद फ़िरोज़दीन ऐं कुझु उस्ताद जो आइडियो बि उस्ताद बुखारी साईं जो बि। उस्ताद बुखारी पाण बि माशाअल्लाह बाजो वॼाए वेंदा हा, मौसीक़ी सां तमामु घणियूं। मतिलबु त उस्ताद हिकिड़ो ख़्यालु या हिकिड़ो माहौल जंहिंमें चाहींदा हुआ त मुंहिंजो हिन तरीक़े सां गीत अचे, अहिड़े माहौल में हुजे या अहिड़े क़िस्म जो राग हुजे, त आइडियो ॾेई छॾींदा हुआ उस्ताद। वाह वाह। अलाह जी महिरबानी सां उस्तादनि खे वरी असीं उन्हनि जी वरी रहनुमाई सां इहे गीत माना ज़रे घटि वरी बि ईअं चऊं त ख़ान साहब मंज़ूर अली ख़ान जे ई घराणे जे ई हिकिड़े पासे में तव्हां वञी इहा सॼी वरिती जहिड़ो कर सिखिया। ख़बर न आहे त ख़ान साहब कुदरतुल्लाह ख़ान जो हे त ॿुधाईंदा हुआ पंहिंजो मशहूरु गज़ल ॻाईंदड़ जेको हुनजो शागिर्द जंहिंजी तव्हां ज़फ़र, हा इहे ॿुधाईंदा हुआ त असांजा वेझा आहिनि, वेझा। हा वेझा। हिननि जो वधि में अज़ीज़ जेको हुयो उस्ताद नियाज़ हुसैन मौसीक़ार, उस्ताद नियाज़ हुसैन बि हैदराबाद रेडियो ते हुता। इहो सॼो कुटुंब जेको आहे हुनजा पुटु ज़ुल्फ़कार, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो ई माना स्कूल ऑफ थॉट उन्हनि जो घणो उन्हनि सां बिल्कुलु बाक़ाइदे उन्हनि जो। हाणे हलूं हिन पासे त माज़ी जे झरोकनि में दिलि चवे थी त हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। मूंखे यादि आहे त रेडियो जे ज़माने में इहो हालांकि घणनि खे ख़बर न हूंदी त इहो शाइर केरु आहे, हालांकि इहो गफ़ार तबसुम साहिब जा बोल आहिनि। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तुंहिंजे गॾु गॾु हुजी उहे मां आहियां। सो वाह वाह थी वञे। तुंहिंजे गॾु गॾु हुजी तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। हा मां तुंहिंजे बिना। तो संजदे ही मिला तोखे ॾाढो वणा। तो संजदे ही मिला तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियूं पियो ठाहियां। हा मां तुंहिंजे बिना
बिना कुछ भी त न आहियां हा मां तुंहिंजे बिना कुछ भी त न आहियां तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां हा मां तुंहिंजे बिना कुछ भी त न आहियां हा मां तुंहिंजे बिना। वाह साईं वाह 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 ॾाढो सुठो। अब्दुल रज़ाक बिरोही तव्हांखे दुआऊं ॾिनियूं आहिनि असां जेके ॾिसनि पिया हिन लम्हे हिननि सातुनि में। उनखां अलावा अली ग़ज़मफ़र आहे चए थो आई एम बिग फैन उस्ताद मंज़ूर सखीराणी वाह वाह। ऐं ताहिरा बंभरो अदी आहे असांजी उन तव्हांखे भलीकार चयो आहे। असांजो सिंध जो हिकु ॿियो ख़ूबसूरत गायक द स्केचिस बैंड जो रूहे रवां असांजो दोस्त सेफ समय जे बि तव्हांखे भलीकार चई आहे ऐं जीअं में जायूं ॾिनियूं आहिनि उनजो मैसेज अची वियो आहे। उनजो चवणु आहे त थोरो ई सही हालांकि उहो नज़्म वॾो आहे हम सफ़र हल त हली चंड जूं फारूं था कयूं हा चंड जूं फारूं था खणूं ग़ालिबन तबस्सुम साहब जो इहो नज़्म आहे। सो उनजी झलक ज़रूरु ॿुधंदासीं थोरी झलक उन तरफ़ हलूं था उहो पोइ वरी इहो यादि कयूं था पर हींअर असां अञा बीठा आहियूं 80 जे ॾहाके में। सो मां चाहींदुसि त हाणे वरी हिकिड़ो ॿियो जेको उन दौर में तमामु घणो मक़बूल थियो हो त तुंहिंजे दीदनि में कई दिलबर कमाल जी शाइरी आहे उस्ताद जी तुंहिंजे दीदनि में कई दिलबर छा अंतर मंतर जादू जंतर वाह वाह बिस्मिल्लाह। तुझे दीदुन में कई दिलबर तुझे दीदुन में कई दिलबर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर तुझे दीदुन में कई दिलबर तुझे दीदुन में कई दिलबर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर तुझे दीदुन में कई दिलबर। नादर तुझे नाज़ निहोड़िया नादर तुझे नाज़ निहोड़िया नादर तुझे नाज़ निहोड़िया तकबर तुझे दरद नकबर तकबर तुझे दरद नकबर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर तुझे दीदुन में कई दिलबर। तो दर ईंदे मूर न थक जा तो दर ईंदे मूर न थक जा तो दर ईंदे मूर न थक जा हे कर बीहर हर हर हे कर बीहर हर हर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर अंतर मंतर जादू जंतर तुझे दीदुन में कई दिलबर। छा त मंज़ूर साईं जीअं ॿोल आहिनि जी कैफ़ियत आहे उनखे उअं ई उहो रिदम ऐं उहो साॻियो उनखे जेको आहे सो तरतीब उनजी आहे ॿोलनि जे हिसाब सां जेका उनजी तरतीब म्यूज़िक डायरेक्टर ॾिनी आहे मूसीक़ा ॾिनी आहे ख़ूबसूरत आहे बिल्कुलु। महसूसु करियो था त हाणे इन शयुनि जी वॾी अणाहठ आहे असां वटि मूसीकार विया हलिया जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही ॾाढी वक़्ताई थी ॻाल्हि कई आहे बिल्कुलु इन जी अणाहठ आहे मूसीकार अलाए काॾे हलिया विया आहिनि का क्रिएशन कान्हे का नई शइ का जिदत कान्हे का
ऐं उहे पुराणा वरजाइनि पिया था राग उहे ई जेको आहे सो का नवां न पई अचे। बहरहाल उमेद करे सघिजे थी कुझु नवां आहिनि दोस्त उहे महिनत कनि था, पर हिकिड़ो दौर हो उस्ताद फ़िरोज़ गुल, फ़िरोज़दीन, ग़ुलाम अली, अब्दुल लतीफ़, माना हिकिड़ा वॾा सिंध में असां वटि नियाज़ हुसैन, मौसीकारनि जी हिकिड़ी कहकशां हुई ऐं उतां इहे सभु शयूं फुटी निकितियूं। ऐं हाणे हिकिड़ी भली ॻाल्हि थी आहे, साईं सरदार अली शाह सकाफ़त खाते जे तरफ़ां बाक़ाइदे कुझु ॿियूं पुराणियूं शयूं उनखे कवर तौरु ॿीहर ॻाराइण जो ऐं उहे महफ़ूज़ करण जो बि ख़्यालु अथनि ऐं कुझु नयूं शयूं क्रिएट करे बि हिन कैफ़े सकाफ़त जे हिन सिलसिले में शामिलु कयूं वेंदियूं। उमेदु कजे थी छाकाणि त इदारा बुनियादी तौर ते इदारा जेके हा, जीअं रेडियो पाकिस्तान इदारो हो, PTV इदारो आहे, इहो कमु इदारनि जो आहे जेके मौसीकारनि खे वठी था अचनि ऐं हिन सॼी शइ खे तरतीब ॾियारे अॻिते वठी था हलनि। मंज़ूर सिंह, कहिड़ी अहिड़ो कलाम या अहिड़ी का धुन जेका तव्हांखे तमामु घणो, छो जो अव्हां त माशाअल्लाह मूंखे यादि आहे त उर्दूअ में जेके बि सॉन्ग ॻाया उहे एॾा ॾुखिया ॾुखिया ॻायो वञो, भई वरी जे काफ़ी कलाम त ॻायो वञो, को अहिड़ो कलाम हो जंहिं तव्हांखे महसूसु थियो हुजे त यार हीअ ॻाल्हि ॾाढी ॾुखी बि महसूसु थिए पर करे वेंदुसि, अहिड़ो को वाक़ियो? अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो कॉन्फिडेंस हुयो कंहिं वक़्त में, जी जी जी, हाणे ते थोरो एतमाद भरोसो बि हुयो, मुश्किल पसंदि हुयुसि ऐं सही, उस्ताद बि मूंखे फसाईंदा त जेकर तमामु मुश्किल गज़ल या को गीत ठाहे हिन गीचे में हणो, पर अलाह तौफ़ीक़ ॾींदो त उहो निभाए वेंदो हुउसि। पोइ उन्हनि जे मयार मुताबिक़ लहंदोसि या न, पर ख़ुशि थींदा हुआ ऐं कोशिशि कंदुसि उन्हनि खे ॻाइण जी। पर मौसीक़ी भला आज़ाद नज़म पहिरियों दफ़ो PTV ते तव्हां ॻायो जेको शम्स उकेली जी शाइरी ऐं साईं एजाज़ अली मुकेली उनखे पेश कयो, मौसीक़ी ग़ालिबन ग़ुलाम अली जी हुई न, इहो आज़ाद नज़म जेको पहिरियों मूं ॻायो हो उस्ताद फ़िरोज़दीन इनखे कमु, पोइ ॿियो वरी जेको ॻायो हो उनखे मास्टर ग़ुलाम अली हू जेको पंहिंजो नाज़ुक हथड़ो लोॾे इहो तो उस्ताद त चयो। फ़िरोज़दीन जी कंपोज़िशन। अच्छा, थोरो उन जी झलक जेकॾहिं थी वञे। पंहिंजो नाज़ुक हथड़ो लोॾे तो त चयो तो त चयो हाणी वञूं था हाणी वञूं था पंहिंजो नाज़ुक हथड़ो लोॾे तो त चयो तो त चयो हाणी वञूं था हाणी वञूं था। साईं तव्हां, अच्छा मंजू सिंह, हाणे भला फिल्म में अदाकारी करण जो तजुर्बो कीअं रहियो? बरसात जी राति फिल्म में तव्हां अदाकारी बि कई, हुन जा ड्यूट में हिकिड़ो सॉन्ग बि तव्हां ॻायो। बिल्कुलु, हुमेरा चना मैडम हुमेरा सां मूं जी जी जी, गीत ॻायो। तबस्सुम साहब हीरो हुयो हुन फिल्म में। अच्छा, गफ़ार तबस्सुम साहब हीरा। इहा फिल्म रिलीज़ थी हुई? जी बिल्कुलु, बरसात जी राति। हा हा, पर इहा पोयां पर आहे फिल्म इंडस्ट्री जा, इहे सम्झो पोयां ज़माना। तव्हां कहिड़ो रोल कयो हुन में? ऐं मिड़े हिकिड़ो नंढिड़ो रोल हुयो मुंहिंजो हुनजो साइड में, हुनजो दोस्त हुयुसि। हुनजो दोस्त आहे? वाह वाह। कलाम कहिड़ो हुन में तव्हां? कलाम हुयो मैडम हुमेरा सां गॾिजी हलूं आसमां खां वठी ज़मीन जे तन ताईं पाण पकड़िजी वञूं
गॾिजी हलूं आसमां खां वठी ज़मीन जे तन ताईं पाण पकड़िजी वञूं गॾिजी हलूं ज़बरदस्त ज़बरदस्त हिकिड़ो दौरु आहे जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि स्टेजिस ते अचो था ऐं उस्ताद बुखारी जे हिकिड़े कलाम जी बेपनाह फरमाइश थिए थी मज़े जी ॻाल्हि त उहो दौरु ईअं थो लॻे ॼण हाणे बि मुंहिंजे साम्हूं हुजे ऐं ग़ालिबन 390 त ऑनलाइन ॾिसनि वेठा ऐं उनखां पोइ कमेंट्स कनि वेठा सभई चवनि दादा एॾो न थी जज़्बाती हालांकि पाण बि जज़्बाती न आहियूं पर हाणे सम्झ में ॻाल्हि आहे त कलाम आहे त एॾो न थी जज़्बाती एॾो न थी जज़्बाती त पोइ वाह वाह थी वञे एॾो न थी जज़्बाती जज़्बाती एॾो न थी 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 जज़्बाती अखिड़ियूं न पवनि उथली छाती न पवई फाटी एॾो न थी जज़्बाती 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 सोने साथिया हा 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 हाय नतायातिया ऐं सोने साथिया मूं सिकन अञा लाती मूं सिकन अञा लाती मूं सिकन अञा लाती एॾो न थी जज़्बाती एॾो न थी जज़्बाती एॾो न थी जज़्बाती एॾो न थी जज़्बाती वाह 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 भला राग कहिड़ो तव्हांखे घणे में घणो अट्रैक्ट कंदो आहे जंहिंमें दिलि चवंदी आहे त हिन में कंपोज़िशन कजे या तव्हां पाण पंहिंजे तौर ते कुझु कंपोज़िशन कयूं मूं बि काफ़ी गीत ठाहिया अल्हम्दुलिल्लाह क़बूल बि विया काफ़ी गीत आहिनि पर उहे पसंदीदा राग कहिड़ो तव्हां पसंदीदा राग सदा सागण भैरवी सभिनी खे पसंदि आहे पर सिंधड़ो आहे भोपाली आहे भोपाली कल्याण दरबारी दरबारी हेमन कल्याण माशाअल्लाह पंहिंजी का कंपोज़िशन जेका घणी मक़बूल थी हुजे असांजी नॉलेज में न हुजे भीम पिलास साहब बि जेको आहे उहो बि मुंहिंजो पसंदीदा राग आहे अॼुकल्ह उहो घणो ॻाए थो वञे जी जी हिन मौसम में गॾु यार हुजे हिन मौसम में गॾु यार हुजे पयूं बूंदूं असां ऐं बार हुजे पयूं बूंदूं असां ऐं बार हुजे हिन मौसम में गॾु यार हुजे हिन मौसम में गॾु यार हुजे पयूं बूंदूं असां ऐं बार हुजे पयूं बूंदूं असां ऐं बार हुजे
मौसम में गॾियार हुजे। हाणे ही माना तव्हां वरी अवामी दौर ऐं जेके आम मक़बूल जेकी शाइरी आहे उन तरफ़ पाण अचूं पिया। सची ॻाल्हि ॿुधायां त साईं सदा अली शाह बि सवेरे ज़िक्र कयो त सही माना में असांजे मिडिल क्लास खे उस्ताद मोहम्मद यूसुफ़ ऐं अव्हां जी गायकी माना हिकिड़ो नओं माहौल मुयसरु कयो ऐं अव्हां जी इहा कंट्रीब्यूशन तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे, क़ाबिल दाद आहे, क़ाबिल तहसीन आहे। हाणे अवामी रंग में अचो था ऐं हाणे अली गुल सांगी जी शाइरी तव्हां ताईं पहुचे थी, अनवर कंबराणी जी शाइरी तव्हां ताईं पहुचे थी। हिकिड़ो मशहूरु कलाम थियो हंधे मागे, मूंखे यादि आहे त असां जंहिं घिटी मां गुज़रंदा हुआसीं उते इहो सराइकी कलाम ज़रूरु कने पवंदो हो त कोन बचसां दर्द तेॾे विच रो रो दम ॾे सां। अनवर कंबराणी अलाह मग़फ़िरत करे, कमाल हिकिड़ो अवामी रंग जो शाइर। सो हींअर आम ऐं ख़ासि ॿई वेठा आहिनि, तव्हांखे ॾिसनि वेठा। सो उन्हनि जी तमन्ना आहे त यार असांखे पुराणियूं यादियूं वरी वापसि वराए ॾे ऐं कोन बचसां दर्द तेॾे विच रो रो दम ॾे सां वारी ॻाल्हि थी वञे। यार होवे हाँ, यार होवे लजपाल होवे अत्यारी लावण चसे ज़र दे बदले सर मंगे अत सर देवण क्या कस है। ओ काफर है जेड़ा यारी लाके पिछे आके साड़ी बस है। यारी लावण ते तोड़ निभावण साको पीर फरीद दडस है। कौन बचसा कौन बचसा दर्द तेरे विच रो रो दम दे सुन ओ आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पासी केरे मरवे सा ओ कौन बच सा। को दिल जा गई बाज गिर विच ला गई दुश्मन दोस्त खिला गई तू भी मेरे को दिल जा गई बाज गिर विच ला गई दुश्मन दोस्त खिला गई। तेरे विच रो रो दम रे सा ओ कौन बच सा। वाह 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 माशाअल्लाह। भला घर में कहिड़ी ज़बान, जीअं उस्ताद बुखारी घर में सराइकी ॻाल्हाईंदा? असीं सिंधी हाँ, पर सराइकी लहजो ऐं अंदाज़ उस्ताद बुखारी जी सराइकी शाइरी ते कॾहिं को तबाज़माई कयो? उस्ताद जी सराइकी मूं घटि गाई आहे। अच्छा जी जी भई कमा आहे वाह वाह जो हुनजो पूरो मजमू बि आयो आहे हाणे त हुनजो। तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी तेरियां कातिल अखियां बेक़दरियां अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि
तेरे पेर दियां तलियां बेकदरियां, सिर्फ फाड़ गतां तब कुछ न कुछन, तेरे घर दियां भितियां बेकदरियां, दस कोन ॾेवन तेरे पेर ढकन, तेरे ॻोठ दियां गलियां बेकदरियां। हिकु ॻाल्हि होए उस्ताद करां तेॾियां सभई ॻाल्हियां बेकदरियां। कमाल साईं। हाणे हिकिड़ो वक़्तु अचे थो जॾहिं अलाह पनाह में रखे, मंज़ूर सखीराणी असां यार एहतजाज कयोसीं काड़े तते जो, कहिड़ा हुआ जेके तोखे खणी विया ऐं पोइ किथां वियो कीअं मोटियो उहो थोरो ज़िक्र ॿुधायो, इहो बि रिकॉर्ड जो हिसो थी वञे। धाड़ेल जॾहिं तव्हां खणी विया सॼी सिंध सरापा एहतजाज थी वई तव्हांजी। जी बिल्कुलु, मां सॼी सिंध जो थोराइतो आहियां, उन्हनि जी दुआउनि जे तोहफ़े ई ज़ालमनि खां माण्हू आज़ादु थी आयो। सॼी सिंध जा थोराइता आहियूं सभिनी जी दुआउनि सां। असीं उहो वक़्तु वियो गुज़री। किथां खां तव्हांखे? सखर मां मूंखे कयूं शहर मां। जी जी, थोरो ॿाहिरि आहे। हा हा, कंहिं प्रोग्राम जे सिलसिले में वियासीं। जी जी, पोइ काफ़ी ॾींहं असांखे जंग में रखियो, तक़रीबन 3 महीना 110 ॾींहं खनि। कीअं वक़्तु गुज़रंदो हुते तव्हांजो? वक़्तु इहो ईअं ॻाइण वॼाइण में घुसिजी। अच्छा, शाम जो महफ़िल कंदा? महफ़िल थींदी बिल्कुलु। पोइ साज़ अंदाब उते साज़ साईं पैदा करे आया, अलाए किथां बि करे आया। अच्छा, हा, धाड़ेल त हुया न, अलाए किथां कंहिं फुरे आया, कंहिं ॿिए फनकार खां, हीअं कंहिंजा चोरी करे आया, बसि साज़ असांखे पहुचायूं। ॿियो ख़्यालु कंदा हुआ? असांजो थोरो मिड़ई कुझु लिहाज़ कयूं, अलाह हुननि खे इहा हुननि खे असांजा घणो करे कहिड़ी फरमाइश कंदा हुआ तव्हांखे? पाण बि ॻाईंदा हुआ, मतिलबु साज़ जो पहुता त पोइ सम्झो त साज़नि जो बि चवंदासीं अलाह ख़ैर करे। जी जी, ऐं कलामनि ॾे भला ख़ैर करे। पाण बि ॻाईंदा हुआ? पाण बि ॻाईंदा हुआ। पोइ इहे ई ॻाईंदासीं, फरमाइशूं कंदा हुआ। मूं ॾे नेण न खण ॿुधायो, मूंसां मिलंदे त मन वाह वाह, अहिड़े क़िस्म जेके मुंहिंजा मक़बूल गीत हलंदा हुआ, उहे उन्हनि जूं फरमाइशूं कोन बसि सां। अॼु बि नौजवान हिकिड़ो कलाम ज़रूरु तव्हां खां ॿुधंदा आहिनि जिते बि हुजो, उहो कहिड़ो आहे ख़बर अथव? अलाए, तूं मञी मञी न महिरबान, मां त अर्ज़ु थो करे छॾियां। कमाल जी शाइरी उस्ताद जी आहे। बिस्मिल्लाह, वाह वाह थी वञे। तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। हिकु त तूं अॻेयासीं, ॿियो नफ़ीस वेस थो ढकी। हिकु त तूं अॻेयासीं, ॿियो नफ़ीस वेस थो ढकी। टियों वरी टिली तो नाज़ सां, टियों वरी टिली तो नाज़ सां, मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। लाइजे त पोइ निभाइजे, हिकु त कंहिं सां दिलि न लाइजे, लाइजे त पोइ निभाइजे। जे
निभाइजे त थे जवान, जे निभाइजे त थे जवान, मां त मिंथ थो करे छॾियां, मञी मञी न महिरबान, मां त मिंथ थो करे छॾियां, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। वाह 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 वाह, सदा बहार, सदा ईअं चइजे त हर वक़्त जो इहो कलाम आहे। भला मंजू साईं तव्हांजा माशाल्लाह औलाद केतिरो? महिराण वॾो वॾो आहे? महिराण वॾो वॾो अलाह आया थी अलाह गंज ॾिना, पर पोइ जेके नसीब हुया उन्हनि में भला हिकिड़ो नौजवान हुयो महिराण खां नंढो, हा हा 19-20 सालनि जी उमिरि में हो जेको आहे सो अलाह खे प्यारो थी वियो। अलाह ऐं ॿिया कुझु इहो जेको आहे सो ऑपरेशन दौरान जेको सीज़र थींदी आहे उन में 2 औलाद जा ज़ियान थिया। मां अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेको शौक़ु कंहिंखे शौक़ु आहे? महिराण खे पहिरीं हुयो शौक़ु, अच्छा अच्छा, जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़े पियो, मॉडलिंग बि कई, अच्छा अच्छा, पोइ अलाए किथां रंग लॻी वियो हुनखे, हाणे हू बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, माना असांजी लाइन हुन में वॾो तज़ाद आहे। अच्छा उन तरफ़ हलिया विया? जी सही, अल्हम्दुलिल्लाह। हाणे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो कलाम आहे त ॻाल्हि यार वाह जी आहे, हाणोके दौर चा हर दौर जी ॻाल्हि आहे त हिकु मौत मोए जो भउ सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा। इहो जे थी वञे त वाह वाह। हिकु मौत मोए जो भउ सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा, हिकु मौत मोए जो भउ सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा, हिकु मौत मोए जो भउ सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा। तुंहिंजी डोरी डोरी वाग वठां, मां त चिंबिड़ी तुंहिंजा चाचुमा, तुंहिंजी डोरी 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 डोरी, तुंहिंजी डोरी डोरी वाग वठां, मां त चिंबिड़ी तुंहिंजा चाचू, ही बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजांइ, ही बहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजांइ, मूंखे मोहबत जो आहे मौसम, मूंखे मोहबत जो आहे मौसम, मूंखे मोहबत जो मां सुहिणा, मूंखे मोहबत जो मां सुहिणा, हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ड्रव सुहिणा।
ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे काफ़ी दोस्तनि जूं फ़रमाइशूं हुयूं, तूं मञी न उहो त थी वियो। चांडो की रात में मां छो बि रुनो आहियां, जे तूं मिलंदे त मन वाह वाह, हटकी हटकी वञी आख़िर दिलि अटकी, दादू में आ जादू, हज़ार माण्हू हज़ार महणा, ऐं ज़िंदगी ते नाहे कोई भरवसो, हुस्न खे पूॼे वठो पूॼे वठो। दिलि चवे थी त ही ज़रूरु हिकिड़ी झलक ॿुधायो त चांडो की रात में सव सिंगार करे, मुर्की मुंहिंजे साम्हूं ईंदो न कर, मतां काफ़र थियां तोखे सजदो कयां। तबस्सुम साहब जा बोल आहिनि। जी जी। चांडो की रात में सव सिंगार करे, सियाणो थी मुझे साम तू ईंदो न कर। चांद की रात सव सिंगार करे, सियाणो थी मुझे साम तू ईंदो न कर। मतां काफ़र थियां, मतां काफ़र तोखे सजदो कयां, तू बेपर्दे कर, मूंसां मिलंदो न कर। चांडो की रात तुंहिंजी विक विक ते नो में शर्म अचे, तुंहिंजी विक विक ते नो में शर्म अचे, जितां गुज़री उतां इहो शोर उते। या ख़ुदा करबला करबला, किस एॾो न कर, किस एॾो न कर, किस एॾो न कर। सोच कर सम्झ कर, तिरछी नज़रुनि सां कंहिंखे तकींदो न कर। चांडो की रात सव सिंगार करे, सियाणो थी मुंहिंजे साम तू ईंदो न कर। चांडो की रात में वाह 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 वाह। गोरख हिल स्टेशन ते सॼो हिकिड़ो दोस्तनि जो ग्रुप वियल आहे। जुमन जमाली आहे हुनजा दोस्त, चवंदा मथे थधियूं हवाऊं पियूं लॻनि, ऐं असीं एॾो नथी जज़्बाती ॿुधूं पिया सभु गॾिजी करे। जुमन जमाली ऐं हुनजा दोस्त, सो तव्हांखे भलीकार चई अथऊं, पर चऊं त हाणे अहिड़े माहौल में आहियूं बि दादू में, सो उस्ताद जो इहो कलाम ज़रूरु ॿुधायो त मूं ॾे नेण न खण, दुनिया ॾाढी साड़ोली आहे, ॾींदई कान ॾिसण। वाह वाह थी वञे। मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण। दुनिया ॾाढी साड़ोली, ओ दुनिया ॾाढी साड़ोली, ॾींदई कान ॾिसण। मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण, मूं ॾे नेण न खण। ॾिस बि न मूं ॾे, खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं, मिल बि न मूं सां। ओ ॾिस बि न मूं ॾे, खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं, मिल बि न मूं सां। पंहिंजो थी सजण, पंहिंजो थी सजण, मूं ॾे नेण
नेणन खण मूंडे नेणन खण मूंडे नेणन खण मूंडे नेणन खण ओ दुनिया ॾाढी साड़ली ॾींदे कान ॾिसण मूंडे नेणन खण मूंडे नेणन खण मूंडे नेणन खण मूंडे नेणन खण। वाह 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 वाह। हाणे दिलि त चए थी त अञा कचहरियूं कजनि, पर हाणे वक़्त जी तक़ाज़ा आहे। लख कुर्ब तव्हांजा सकाफ़त खाते तरफ़ां ऐं सॼी सिंध जेका हींअर ॾिसे वेठी हुनजे तरफ़ां असां तव्हांजा थोराइता आहियूं ऐं इजाज़त वठंदासीं, पर वेंदे वेंदे इहा हिकिड़ी झलक ज़रूरु थी वञे त असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, असीं पार करण वारा माण्हू, हक़ मौजूद सदा मौजूद। असीं प्यार करण वारा माण्हू, 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 असीं प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। ॾिस के थो सीनो छॾे हाणी इहो आईनो, ॾिस के थो सीनो छॾे हाणी इहो आईनो। सिंगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, सिंगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू।